नाज़रीन जॾहिं वेब न्यूज़ तां ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। क़रमपुर ڀرسان नापरकोट थाणे जी हद कच्चे जे इलाइक़े ॾक बंद वटां नामालूम हथियार बंद 7 ॼणनि खे अगवा कयो। हथियार बंद 5 ॼणनि खे छॾे 2 ॼणनि क़रमपुर रहवासी अब्दुल्हई शेख ऐं मांझी शेख खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि। ॿिन्ही नौजवाननि जो तालुक़ क़रमपुर शहर जे मसण मोहल्ले सां आहे। ॿई नौजवान मज़दूर आहिनि जेके काठियुनि लाइ कच्चे तरफ़ विया हुआ। मग़विन जे वारसन राहिब शेख नूरसन शेख साहब शेख अब्दुल करीम शेख जेटिन वेब न्यूज़ के बुधायो त असीं गरीब मज़दूर आहियूं। असांजा नौजवान गुज़र सफ़र लाइ काठियूं करण कच्चे तरफ़ वञी रहिया हुआ त संदन अगवा कयो वियो आहे। वस वारा असांजे नौजवाननि जे अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवाननि खे बाज़ियाब कराइनि। जी नाज़रीन, क़रमपुर मां असां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। क़रमपुर ڀرسان नापरकोट थाणे जी हद कच्चे वारे इलाइक़े में नामालूम हथियार बंदनि पारां क़रमपुर रहवासी 2 नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो जेटिन वेब न्यूज़ क़रमपुर।